महिरबानी हरेश भाई। मुंहिंजा सभु ऑनरेबल वॾा मुंहिंजा मोहसन सभिनी वॾनि खे पेरनि ते हथ, नंढनि खे कलीगनि खे नमस्ते अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद। पहिरीं शुक्रगुज़ार आहियां मां टंडो आदम बार जो जे हेॾो असां लर्नेड एडवोकेट साहबनि सभिनी जी इज़त कई, तमामु घणी इज़त कई। जेको बार जो सची मुंहिंजी इस्तक़बाल कयो वियो आहे सांगर बार मीरपुर ख़ासि जो, सो कन में चएं पिए सदर साहब खे त ॿी शादी जी तयारी तूं पियो करीं या मूंखे थो कराईं। और मसराणी खां पुछणो पवंदो अशरफ खां। मुंहिंजे सभिनी लर्नेड मेंबर साहबान जेके वेठा आहिनि अदियूं ॿाहिरि सभिनी खे रियली मां तमामु घणो एप्रिशिएट कंदुसि। ऐं लेट जी मां माफ़ी वठंदासीं, किथे पुॼंदे लेट थी वञे तहे दिलि सां हथ ॿधी माफ़ी वठंदो त असीं हिते लेट पहुतासीं तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम में। साईं किसो मुख़्तसर खुटाईंदा हलूं, बुख बि सुठी लॻी आहे। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां लाइक़ु सम्झो। आई वोट जी ॻाल्हि पहिरीं बार जी ॻाल्हि कयूं, जेका ख़ान साहब कटक साहब जेका फरमाई, मां साईं गुज़ारिश कंदो हलां। अॻे जेके 2020 में इलेक्शन थी उन में असां चया ॿ शयूं असां ओपन चयूं त हेल्थ कार्ड ठाराईंदासीं, कोशिशि कंदासीं, ऐं ॿियो वकीलनि जो प्रोटेक्शन बिल। वकीलनि जो प्रोटेक्शन बिल असां पास करायो आहे 2022 में, 21 में पेश कयोसीं, 23 में जेको ठाराए उन जूं कापियूं सभु गाॾी में पियूं मां ॾियां थो। सभु वकील साहबान पढ़ो, उन ते फीडबैक तव्हां ॾिसो। इहो एॾो तारीख़ी असां कमु कयो आहे बिल जो, जंहिं कयो पाकिस्तान जा जेके सूबा चार कंहिं सूबे में बिल पास न थियो आहे, वाहिद सिंध सूबे बिल पास कयो आहे, जंहिंमें सीनियर वकील असां सभु विहारिया, सिंध बार काउंसिल जा मेंबर विहारिया। सीनियर वकील में झमटमल सुरेश मल वारा, तव्हांजे बार काउंसिल जा मेंबर तमामु सीनियर असां उन विहारियासीं। उन ते वॾी डिबेट थी, जंहिंमें असां 3 साल महिनत करे उहो बिल असां वकील लाइ पास करायो, जेको कानून जो हिसो थियो, जंहिंमें 3 FIR जेके कटियूं सांगड़ में उन बिल जे आधार ते थियूं। अॼु जेको अॻु में जेको वाक़ियो थियो सभु गॾु हुआसीं, जेको पंहिंजे साबिक़ा जनरल सेक्रेटरी शेल भेण साहब जी, उन में बि काफ़ी असांखे रिलीफ शइ उन बिल जो हिसो आहे, तव्हां पढ़ी सघो था। जाम माण्हुनि वकीलनि जे नॉलेज में न आहे, व्हाट्सएप ग्रुप में शेयर कयल, पर कापियूं असां बाइंडिंग करे आंदियूं, तव्हांखे छोकिरो असांजो ॾींदो, तव्हां सभु पढ़ो। इहो सी तारीख़ी हिसो आहे बिल पास कराइण, कानून साज़ करणु। ॿियो हेल्थ कार्ड, मां गुज़ारिश कंदो हलां, हेल्थ कार्ड असांजा 15 करोड़ रुपया जमा थिया सिंध बार काउंसिल में। उहे 15 करोड़ मां 10 करोड़ रुपया चढ़ी विया करप्शन जे पर। आउं उन कमेटी जो हिसो कोन हुउसि, न को ट्रेज़री बेंचनि में हुउसि, मां अपोजिशन में हुते रहियोसि। असांजी हुते एप्लीकेशन जमा आहे पाकिस्तान सुप्रीम कोर्ट बार काउंसिल में, असां एप्लीकेशन नेब खे ॾिनी आहे, उन हेठि हले भई सभु प्रूफ तव्हांखे ॾियूं था। असां कंहिं में बि शामिलु न रहिया आहियूं। उन में सिर्फ़ु फ़ाइदो कराची कुझु मेंबरनि जो थियो, टंडे आदम जे 3 मेंबरनि हिन में फ़ाइदो वरितो, ॿिया त 4 वधीक मां नाला ॿुधाईंदो, तव्हांजे नाले जे लाइ ॿुधाइण न घुरिजनि, पर जॾहिं कंध ते ॻाल्हि काथी आई आहे त मां तव्हांखे ॿुधाईंदो। हिन में अशरफ रहमानी साहिबु साबिक़ा जनरल सेक्रेटरी वेठो आहे, उनजी घरवारी जो को केस हो, साम्हूं जे मञंदो जत मथे करे 2 लख रुपयो चेक हिनखे असां ॾियारियोसीं, सॼी उन फॉर्मेलिटी करे। ॿियो 2000 खटाऊं ॾियां थो। ॿियो गोबिंदराम वकील आहे तव्हांजो हिते सांगड़ जो टंडो आदम जो, उन जो अखियुनि जो ऑपरेशन हो, 2 लख जो चेक असां बार काउंसिल उनखे ॾियारियो। ॿियो चवणु न घुरिजे, मुंहिंजो मोस्ट सीनियर रहियो आहे हिते चाचो मिर्ज़ा सलीम बेग साहब, उनखे 2 लख जो चेक असां ॾियारियो। ॿियो चौथे जो मूंखे नालो नथो अचे, जेके चेक जंहिंजी फॉर्मेलिटी पूरी हुई असां उन्हनि खे बार काउंसिल जा पैसा ॾियारिया, को थोरो कोन कयो, पर असांजो फर्ज़ु हो। सांगड़ में असां जाम माण्हू खे ॾियारिया, मीरपुर ख़ासि में बि ॾियारियासीं, पर जेके मिलणु घुरिजनि उहे न मिलिया। सांगड़ में बि काफ़ी माण्हू रहिजी विया जंहिंजी फॉर्मेलिटी कोन्हे। आईंदा कोशिशि करे असीं उन ते वधीक अमल कंदासीं। कोशिशि करे जे ट्रेज़री बेंचनि में आयासीं, उते को काउंसिल ठाहीसीं, त जेके मुतालबा साईं ॿुधाया आहिनि इहे जाइज़ मुतालबा आहिनि। वकील 80 न 90% हैंड टू माउथ आहिनि, उन्हनि जो मंथली को सिस्टम उन में हुअणु घुरिजे। इन बिल में उहा बि शिक विधल आहे, जे तव्हां पढ़ंदा वकीलनि लाइ जेतिरो कजे घटि आहे साईं, तमामु घटि आहे। वोट साईं कैरेक्टर जो आहे, रेपुटेशन जो आहे, ज़बान जो आहे, पाण एलीट क्लास काउंट थींदा। जेका लैंग्वेज अनपार्लियामेंट्री अब्यूज़ वर्ड्स जेके यूज़ थींदा, दोस्तनि फरमाया कंहिंखां सर्टिफिकेट वठिणो आहे, कंहिंखे ॾियणो आहे, मूंखे चवण जी ज़रूरत आहे कोन। जे असीं बि इहे लफ़्ज़ ॻाल्हाईंदासीं पोइ ॿिन्ही में को फ़र्क़ु कोन रहंदो। कैरेक्टर रेपुटेशन ख़ानदान जी सुञाणप ॿुधाईंदी आहे, वॾनि जी परवरिश ॿुधाईंदी आहे,
असां कंहिंजो हक़ न खाधो आहे, असां कंहिंजी का बार असां कब्ज़े में न कई आहे, बार जो प्लाट कब्ज़े में असां न कयो आहे, सभु असांजा भाइर आहिनि। असीं कंहिंजे नाले घटि जॾहिं गॾु हुआसीं 3 साल प्रेसिडेंट कयोसीं ज़िले सांगर जो, तॾहिं सही हो नंद। हाणे जेके लेंगियो शेदापुर बेटो कंहिंखे मिलायो आहे, कंहिंखे मिली आहे, ॿुधायो इल्ज़ाम हणणु आङुरी खणणु सवली आहे, पर उनखे बर्दाश्त बि कजे। ज़बान असां वटि बि आहे बाबा, हीउ पहिरियों चकर आहे, अलाए जे छो ही का ॿाहिरि जी इलेक्शन कोन्हे जीअं लॻे पियो इंडिया पाकिस्तान जी जंग हुजे, ईअं कॾहिं न थियणु घुरिजे। त असीं धरती धणी आहियूं। असांजो वाल साहिबु इंडिया में फोत थी वियो 85 में, लाश सां गॾु खणायासीं। असांखां वधीक मिसाल केरु कोन ॾींदो जिते तीर्थ यात्रा जा हज वारा असां मुल्क छॾेसीं हिते आयासीं। असां का माफ़िया कोन आहियूं, असांजो कैरेक्टर दामन साफ़ आहे। असुल सांगर जा आहियूं, स्टामिडर जा पुट आहियूं, स्टामिडर आहियूं, उन मां वकील आहियूं। सभु वकील पाण ईअं हूंदा आहियूं। बाक़ी केरु ॿियो बकवास करे स्टामिडर संभाले, हर को संदो ख़ानदान जे हिसाब सां ॻाल्हाए, वॾनि जो नालो ख़राबु न करे त बहितर आहे। मां एतिरा ई लफ़्ज़ चवंदुसि, महिरबानी करे वोट कैरेक्टर जो आहे, इख़लाक़ जो आहे, ज़बान जो आहे। अॻु में मुंहिंजी कारकर्दगी तव्हांजे साम्हूं रही आहे। वोट लाइ ही हिक ॿिए जी ख़िदमत करण आहे। असांखे हिकु पैसो बि हराम आहे, को ॿार मां को TAD वरितो हुजे या को अनाउंस वरितो हुजे या कूड़ो चेक वरितो हुजे, हिकु पैसो मूंखे हराम आहे। हेतिरा मेंबर 33 आहियूं हुते, असांखे वाइदो कयो वियो, असां इलेक्शन में बीठासीं वाइस चांसलर में, उन इलेक्शन में 12 वोट मूंखे अपोजिशन में दीवान हूंदे, या तव्हांजी जीत आहे साईं, मुंहिंजी जीत कोन्हे, तव्हांजी जीत आहे। गवर्नमेंट सां वेहण अॻे अपोजिशन में, वरी उन में असां 12 वोट। ही वोट पंहिंजे वकील जो, कंहिं पार्टी जो कोन्हे। पाण वकील हर पार्टी सां को न को वाबस्ता आहे, को पीपल्स पार्टी, को जमात इस्लामी, को मुस्लिम लीग फंक्शनल, को लीग लीग, हर पार्टी जो वोट आहे। पर वकील पाण गुलदस्तो हुयूं, हिकिड़ो गुलदस्तो, वण जी काठी, हिकु हिकु गुल, जूनियर गुल, सीनियर गुल, हिन गुलदस्ते खे ख़ुदारा खुशबू में क़ाइमु रखो, उन में दरार न विझो, इलेक्शन गुज़री वेंदी। हिन गुलदस्ते खे क़ाइमु रखो, पंहिंजी ताक़त आहे। पाण हिक ॿिए खे मज़बूत कयूं, पाण मुल्क जे 5 सतून में शामिल थींदा, बार ऐं बेंच, पाण हिक ॿिए खे मज़बूत कयूं। इलेक्शन जमहूरियत जो हुस्न आहे। मुखालफ़त हज़रत अली जो फरमान आहे, थींदी उन जे पोयां जेको कारकर्दगी कंदो, जेको कमु कंदो। जे मुखालफ़त न आहे त माना असीं कमु कोन था कयूं। मूंखे ख़ुशी आहे केरु मूंखां पुछे, बिल्कुलु पुछे। मां इन करे गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे मुंहिंजी कारकर्दगी ते जे तव्हां मुतमिन हुजो। वोट ज़मीर जो आहे त मूंखे वोट ॾेई कामयाबु कंदा। ऐं कोशिशि कंदुसि तव्हांजे वोट जी इमानत खे संभाले, तव्हांजे इतमाद खे पूरो लहंदुसि। ॿियो जेको साईं हुकुम कयो शेर अली बेन साहिबु, नंढी नंढी हिकिड़ी टाली घुरियूंदुसि, उहो त मामूं हुई ॾेई छॾे आहे, रड़ कंहिं तॾहिं मामे चयो कोन थो ॾियां। पर टंडो आदम बार, या मां दावा सां चवंदुसि, वेठो आहे खटक साहिबु तॾहिं सदर हो, जॾहिं बि टंडो आदम बार मुंहिंजी पंहिंजी बार आहे, सेकेंड बार आहे। या तव्हांखे यकीन हुअणु घुरिजे, जॾहिं बि का शइ वाता मुबारक टंडो आदम बार मूंखे हुकुम कयो आहे, मां कॾहिं पोइते न हटियो आहियां, ऐं कॾहिं मूं संदो बोर्ड न हयो आहे, न संदी को चिट हई आहे त हीअ नंद जे तरफ़ां आहे। इहो तव्हां शायदि हूंदा साईं। हींअर जेको नओं प्लाट आहे कहिड़ो आहे ख़बर कोन्हे, सिरनि जी टाली छा, जेको टंडो आदम बार फ़ैसिलो करे मुंहं सां घुरी ॿुधाए, ऐं उहा शइ नो लिमिट ॾियण लाइ तयारु आहियां। पर उहा सॼी शइ इलेक्शन खां पोइ, ताकी इल्ज़ाम न अचे ॿाहिरि जी इलेक्शन बि हले, तव्हां ॻाल्हि कढी तॾहिं मां तव्हांखे चवां थो, जेॾी महिल हुकुम कंदा ऐं तव्हां सां आधी रात जो बदल हूंदुसि, मुंहं सां कान चवंदुसि। अगेन टंडो आदम बार, शेर अली बेन साहब, मुंहिंजे प्रेसे ॿाहिरि आहिनि, सुलेरी सभिनी जी, पंहिंजी नवाब राशिद साहब जी, खटक साहब जी, सभिनी सीनियर मुंहिंजा वॾा वेठा आहिनि। तव्हां सभिनी जी तमामु घणी महिरबानी, तमामु घणो तव्हां टाइम वरितऊं, लख लख कुर्ब। कबीर जो शेर चवंदो भला, मन में कबीर जो शेर आहे, मन में दोस्तन, मन मेला तन उजाला साधु नाम अनेक, मन मेला तन उजाला साधु नाम अनेक, तुमसे तो काला कवा छा बाहिर अंदर एक। तव्हां सभिनी जी वरी महिरबानी।
कहीं महफिल में हो रही थी कत्ल की तैयारी, ईसाई फरमाइश थे सही, कहीं महफिल में हो रही थी कत्ल की तैयारी, हम आए तो कहने लगे लंबी उम्र है तुम्हारी, लंबी उम्र। जो कुछ तव्हां सभिनी जी वरी अच्छा वरी चयो खंजर वारो कहिड़ो चलो आप सबकी अगेन थैंक यू वेरी मच। जज वकील की मेहरबानी, लेट जी मेहरबानी, लख कुर्ब थोरा वरी वोट हथ ॿधी गुज़ारिश कंदसि कमी पेशी जी का कमी पेशी कोताही जी माफ़ी। नंद तेरा वोट है, नंद भाई सही नंद कुमार पुरानी कमी पेशी हूंदी उन हथ ॿधी माफ़ी। उमेद आईंदा वरी ख़िदमत जो मौक़ो ॾींदा, तव्हां सभिनी महिरबानी मूंखे सिंध बार काउंसिल में पुॼाईंदा। अगेन कंहिंजी दिलि आज़ारी थिए उन माफ़ी। पाकिस्तान ज़िंदाबाद, बेज पगार।